खबर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरो खां। मिर्फ जे ज़ेरे इंतज़ाम शेख ज़ैद मेडिकल सेंटर मीरपुर साकिरो में दवाउनि जी खोट। डायरिया जूं दवाऊं ॿाहिरां घुराइण ते मजबूर। हिकु बेड ते ॿ ॿार दाख़िल, इंतज़ामिया को बि ॿूटो न ॿारियो। मिर्फ जे ज़ेरे इंतज़ाम शेख ज़ैद मेडिकल सेंटर मीरपुर साकिरो में दवाउनि जी खोट शिदत अख्तियार करे वई। ओपीडी में ईंदड़ मरीज़ बिना दवाउनि जे वापसि। डायरिया जे मरीज़नि खे अस्पताल में हिकु बेड ते ॿ मरीज़ दाख़िल। डॉक्टरनि पारां डायरिया ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि खे दवाऊं प्राइवेट स्टोरनि जूं लिखी ॾियनि था। उन सिलसिले में शहरुनि ज़ुल्फ़कार कलमती, अयाज़ुल्ला अशारी, हफ़ीज़ धणियूं ऐं ॿियनि साफ़ ॾाढो दाहींदे चयो त मिर्फ जो मुआहिदो ख़त्म थी वियो आहे। इज़ाफ़ी तौर खेनि 6 महीना वधीक मुआहिदो ॾिनो वियो, पर उन बावजूद बजेट नथी मिले। उन्हनि चयो त अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे हिकु सीरप बि नथो मिले। मरीज़ बिना कंहिं इलाज जे वापसि रवाना थी वञनि था। उन्हनि चयो त अस्पताल में डायरिया खे कंट्रोल करण लाइ बोतलूं, इंजेक्शनियूं पिणु मौजूदु न आहिनि। ईंदड़ ग़रीब माण्हू सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि चयो त मिर्फ जॾहिं खां आई आहे दवाउनि जी खोट बरक़रार आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते अस्पताल में दवाउनि जी खोट ख़त्म करे इलाइक़े जे ग़रीब माण्हुनि जो इलाज कयो वञे। रिपोर्ट कराए परवेज़ अयाज़ अली कबोल, बे न्यूज़ मीरपुर।